हिन ताईं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, हींअर सोशल मीडिया ते हिकिड़ो एड गर्दिश करे पियो सिंधी लैंग्वेज टीचर जे हवाले सां ई ECE जे हवाले सां अर्ली चाइल्ड एजुकेशन जो जेके पोस्टिस आहिनि उहे त सिर्फ़ु फीमेल्स जे लाइ हूंदियूं। बाक़ी सिंधी लैंग्वेज टीचर जेको आहे उहो ग्रेजुएट बेस ते आहे। वधीक जेको आहे इश्तिहार कुझु ॾींहंनि में जेको आहे उहो अची वेंदो। उनखां पोइ जेको आहे उन ते बाक़ाइदा पाण ॻाल्हाईंदासीं त उनजो क्राइटेरिया छा आहे ऐं इहो टेस्ट यकीनन STS वारा जेके आहिनि IBS अखर वारा जेके आहिनि उहे कंडक्ट कंदा। सो मूं कोशिशि कई आहे सिंधी मॉडल पेपर जेके आहिनि उहे तयारु कया आहिनि जेके लेक्चरार ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जा हुआ, जंहिंमें सिंधी 9th क्लास खे बि मूं पढ़ायो आहे ऐं सिंधी 12th क्लास जा जेके नोट्स हुआ या MCQs या जेके मॉडल पेपर हुआ उहे बि मूं ॾिना आहिनि। जेकॾहिं को हिन चैनल ते नओं आहे त डिस्क्रिप्शन में ॾिनल जेके लिंक आहिनि उन्हनि ते वञी करे हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ सिंधी अदब सां जेके वाबस्ता आहिनि नोट्स या जेके वीडियोज़ लेक्चर्स आहिनि उहो उन्हनि जे लाइ लाइबादय थींदा। उनखां अलावा सिंधी ग्रामर बि जेको आहे उहा बि मौजूदु आहे। उहो बि ॾिसी करे जेके सिंधी लैंग्वेज टीचर जे लाइ जेके दोस्त अप्लाई कंदा या जेके दोस्त उन जे लाइ तयारी कंदा त उन्हनि जे लाइ इहे वीडियोज़ जेके आहिनि इंतिहाई लाभाइता हूंदा। सो उन सिलसिले खे नज़र में रखंदे अॼु मूं सिंधी जो जेको 9 मॉडल पेपर आहे उहो तयारु कयो आहे जेको तव्हांजे साम्हूं जेको आहे पेश कंदसि। मूंखे उमेदु आहे त इन्ही मॉडल पेपर खे नज़र में रखंदे तव्हां जेको आहे काफ़ी घणो कुझु जेको आहे सिंधी अदब सां जेको सलाहियल मवाद आहे उहो तव्हांखे मिलंदो ऐं तव्हांजी जेका आहे उहा बहितरीनु तयारी थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां अञा बि वधीक बहितरीनु तयारी करणु चाहियो था त लिंक्स में जेको आहे उहो वञी करे मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिसी करे तव्हां जेको आहे यकीनन लाभ हासिलु करे सघो था। सो हलूं था पहिरें सवाल तरफ़। बुख इश्क ऐं अदब कंहिंजी तसनीफ़ आहे? बुख इश्क ऐं अदब जेको आहे किताबु लिखियलु आहे सिंधी अदब में, उहो कंहिंजो लिखियलु आहे? मुख़्तियार अहमद मल्हा साहब, सगन आहूजा, मोहिन कल्पना या पोपटी हीरानंदाणी? त इन जो पहिरें नंबर सवाल जो सही जवाबु थींदो मोहिन कल्पना। बुख इश्क ऐं अदब जेको किताबु लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? मोहिन कल्पना साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर ॿियो आहे, बुख इश्क ऐं अदब कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु तसनीफ़ आहे? हाणे बुख इश्क ऐं अदब जेको किताबु लिखियलु आहे उहो सिन्फ़ कहिड़ी ते जेको आहे उहो मुबनी आहे? नावल, नसरी नज़म, अदबी ख़त, आत्मकथा? त इन जो सही जवाबु थींदो आत्मकथा। बुख इश्क ऐं अदब जेको किताबु लिखियलु आहे उहो कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे? आत्मकथा ते लिखियलु आहे। ऐं मोहिन कल्पना साहब जो इहो लिखियलु बहितरीनु सिंधी अदब जी आत्मकथा जेको आहे किताबु आहे ऐं इहो शुमारु कयो वञे थो बहितरीनु किताबनि में। सवाल नंबर 3 आहे, काज़ी कादन जा 7 बेत कहिड़ी किताब में मिलिया? शुरूआती जेके 7 बेत मिलनि था काज़ी कादन जा उहे कहिड़ी किताब में जेको आहे उहे मिलनि था बेत? बयानुल आरफ़ीन, क़ुव्वतुल आशिकीन, तारीख़ ताहिरी, मुक़दमा अल सलवात? त सवाल नंबर 3 जो सही जवाबु थींदो बयानुल आरफ़ीन। काज़ी कादन जा 7 बेत जेको शुरूआती 7 बेत जेके मिलनि था उहे बयानुल आरफ़ीन में मिलनि था। सवाल नंबर 4 आहे, सैयद साबित अली शाह कहिड़े दौर जो शाइर हो? अंग्रेज़, कल्होड़ा, टालपुर, अरगून? त सवाल नंबर 4 जो सही जवाबु आहे टालपुर। सैयद साबित अली शाह टालपुर दौर जो शाइर हो। सवाल नंबर 5 आहे, घड़ोली सिन्फ़ जो मौजद कंहिंखे सम्झो वञे थो? घड़ोली जेका सिन्फ़ आहे सिंधी अदब में उहा कंहिं मुतारिफ़ कराई? सैयद साबित अली शाह, पीर सदरुद्दीन शाह, सामी, सचल? त 5 सवाल जो सही जवाबु थींदो सचल सरमस्त। घड़ोली सिन्फ़ जो जेको मौजद आहे उहो सचल सरमस्त आहे। सवाल नंबर 6 आहे, मंज़ूम किस्से गोई जो रवाज कहिड़े दौर में पियो? मंज़ूम किस्से गोई जो रवाज कहिड़े दौर में पियो? अंग्रेज़, टालपुर, सूमरा, कल्होड़ा? त सवाल नंबर 6 जो सही जवाबु थींदो टालपुर। मंज़ूम किस्सा गोई जो जेको रवाज आहे उहो टालपुर दौर में पियो। सवाल नंबर 7 आहे, मूमल राणू मंज़ूम किस्सो कंहिंजो आहे? मूमल राणू जेको मंज़ूम थियल किस्सो आहे उहो कंहिंजो आहे? हफ़ीज़ तोणियूं, ख़लीफ़ो अब्दुल्ला, जिमन चारण, साबर मोची? त सवाल नंबर 7 जो सही जवाबु थींदो हफ़ीज़ तोणियूं। मूमल राणू किस्सो जेको मंज़ूम कयो सिंधी अदब में उहो कंहिं कयो? हफ़ीज़ तोणीअ साहब कयो।
सवाल नंबर 8 है, लैला मजनू मंज़ूम किस्सो कंहिंजो आहे? हफ़ीज़ तौणियो, ख़लीफ़ो अब्दुल्ला, जुमन चारण, साबर मोची। त सवाल नंबर 8 जो सही जवाब थींदो ख़लीफ़ो अब्दुल्ला। लैला मजनू किसे खे जेको मंज़ूम कयो उहो कंहिं कयो? ख़लीफ़े अब्दुल्ला कयो। सवाल नंबर 9, झूलणो देश जो क़िस्म आहे? काफ़ी, गज़ल, गिनान, बुझारत। त 9 नंबर सवाल जो सही जवाब थींदो काफ़ी। झूलणो जेको आहे उहो काफ़ी जो हिकु क़िस्म आहे। सवाल नंबर 10 ऐं आख़िरी सवाल, मियाणी जी जंग देश ईस्वी में लॻी, कहिड़ी ईस्वी में लॻी? 1853, 1856, 1846, 1843। त 10 सवाल जो सही जवाब थींदो 1843। मियाणी जी जेका जंग लॻी उहा कॾहिं लॻी? 1843 में। त इहो अॼोको मॉडल पेपर नंबर 10। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं वंड कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त सिंधी लैंग्वेज टीचर जी तयारी कनि पिया या सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी तयारी कनि पिया। उन्हनि जे लाइ इहे सवाल इंतिहाई लाभाइता थींदा। सो अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए मॉडल पेपर सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।